डोकरी जश्न ईद मिलादुन्नबी हर साल जीअं हिन साल बि मदनी मस्जिद लोहर डोकरी में मल्हायो वियो, जंहिंजो ख़ुसूसी ख़िताब अल्लामा मौलाना शेर मोहम्मद हसीअ कयो। जिते प्रोग्राम जी सदारत हाफ़िज़ अब्दुल मालिक चन्ना कई। नात ख़्वां में निज़ामुद्दीन बुगियो, मोहम्मद लाइक ख़ासकेली, रफ़ीक अहमद महबूबी, अली मोहम्मद डेरो, सहाफ़ी अब्दुल जब्बार मेमण, अब्दुल सत्तार ख़ासकेली, मुबारक गाॾही, मेहराब अली ख़ासकेली, मोहम्मद बख्श चन्ना, काज़ी तस्लीम काज़ी, अब्दुल सत्तार ऐं ॿियनि शिरकत कई। जहिड़े त प्रोग्राम जे मुंतज़मीन फ़क़ीर कुर्बान अली लोहर, ग़ुलाम शबीर पठाण, तनवीर हुसैन पठाण ऐं ॿिया मौजूद हुआ। इन मौक़े ते अल्लामा मौलाना मौलवी शेर मोहम्मद संदेलो ख़िताब कंदे शान मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयो। हुन चयो त नबी करीम नूर आहे ऐं असांजो नबी आहे, जंहिंजो मिलाद मल्हाईंदासीं। आख़िर में दुआए ख़ैर घुरी वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।